हफ्तेवार प्रोग्राम शागिर्दनि जो शाह में तहां सभिनी खे भली कार। शागिर्द दोस्तो, हिकिड़ो आम सवाल आहे, तव्हां वॾा थिए छा थींदो? घर खां वेंदे उस्तादनि ताईं ऐं समाज जे ॿियनि फ़र्दनि ताईं जाम सारा अहिड़ा माण्हू आहिनि जेके तव्हां खां इहो सवाल पुछनि था। आऊं बि पंहिंजे स्कूल में किन ॿियनि स्कूलनि में या कंहिं दावत वग़ैरह में किथे बि को शागिर्द मिलंदो आहे त घणो करे इहो सवाल पुछंदो ई आहियां। पर जाम सारा अहिड़ा शागिर्द आहिनि, अव्हां बि तजुर्बो करे सघो था कंहिंखां पुछी करे, हर शागिर्द खां पुछी करे। जॾहिं आऊं शागिर्दनि खां इहो पुछंदो आहियां, तव्हां वॾा थी छा थींदा, त उन्हनि मां जाम सारा चवंदा आहिनि असां डॉक्टर थींदासीं, कुझु चवंदा आहिनि असां इंजीनियर थींदासीं, के उस्ताद थींदा, के आर्मी में वञणु था चाहिनि, के वकील थियणु था चाहिनि, त के वरी ॿियो कुझु। पर मुंहिंजे तजुर्बे मां अञा ताईं को बि अहिड़ो शागिर्द न गुज़रियो आहे जंहिं चयो हुजे त साईं आऊं वॾो थी लीडर थींदुसि, अॻुवाण थींदुसि, MNA MPA थींदुसि, इलेक्शन में वेंदुसि, सियासत कंदुसि, पंहिंजे पुठिते पियल माण्हुनि जी वारसी कंदुसि। शागिर्द साथियो, जेकॾहिं ॾिठो वञे त असांजे समाज में डॉक्टर्स खोड़ सारा मौजूदु आहिनि, इंजीनियर्स बि एतिरा आहिनि जो ॿाहिरिनि मुल्कनि ॾे था वञनि, वकील बि जाम सारा आहिनि। पर तव्हां ॾिठा के सुठा लीडर? ॾिसो था तव्हांजे आसपास अहिड़ा चूंडियल नुमाइंदा जेके अवाम सां हमक़दम हुजनि, जिन जी तरजीह स्कूल्स हुजनि, माण्हुनि जूं बुनियादी ज़रूरतूं हुजनि। असां वटि अहिड़नि माण्हुनि जी घणी खोट आहे। त शागिर्द साथियो, आऊं चाहींदुसि त तव्हां पंहिंजी तरजीह में डॉक्टर, इंजीनियर या कंहिं ॿिए शोबे सां गॾु इहो बि इन तरफ़ बि ध्यानु ॾियो। इन जी तमामु घणी ज़रूरत आहे असांजे समाज खे। ऐं इहो विसारे छॾियो त सियासत सिर्फ़ु अमीरनि जो मशग़लो आहे। न, सियासत अवाम जी ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे। सुठी सियासत जी असांजे समाज में तमामु घणी गुंजाइश आहे। सियासत जंहिंजी माना अवामी ख़िदमत आहे, सियासत जेका इबादत आहे, उन जे लाइ बि सोचो ज़रूर। सुठा लीडर थियो, सुठा अॻुवाण थियो, ऐं उन जी शुरूआत तव्हां पंहिंजे इन कैरियर खां बि करे सघो था। तमामु आसान आहे। पंहिंजे शागिर्दनि जी मदद करियो, उन्हनि जे लाइ कमु करियो, उन्हनि जे लाइ आसानियूं पैदा करियो। पढ़ाई में उन्हनि जेकॾहिं के ग़रीब आहिनि त उन्हनि जे मसइलनि जे हल जे लाइ कैंपेन्स हलायो, उन्हनि सां गॾु हलो, इन्हनि जी ख़िदमत करियो। पंहिंजे स्कूल, पंहिंजे घर, पंहिंजे ॻोठ खां इन चङाईअ जी शुरूआत तव्हां हींअर साण ई करे सघो था। शागिर्द साथियो, इहा त हुई अॼु जी ॻाल्हि ऐं हिकिड़ी तमामु अहम ॻाल्हि। असांखे उमेद आहे त तव्हांखे वणी हूंदी। हाणे अचो त लतीफ़ जे बैत ॾे हलूं था।
अवल आखिर आह हलण मुंहिंजो हो तॾे पोरियो संदो पोरियतन वाली कीम विञा सो मूं थोरो ला जीअं जीअरे मिलां जत खे। हिन बैत में लतीफ़ सरकार ससुईअ जे दिल जी ॻाल्हि ओरी आहे। लतीफ़ चवे थो अवल आख़िर आह हलण मुंहिंजो हो तॾे, यानी जेकॾहिं मरां जियां जियां मरां कीअं बि करियां मुंहिंजो अंजाम वरी बि उहो त पुन्नु ई आहे, मूंखे उन ॾांहुं ई वञिणो आहे। पोहरियो संदो पोहरियतन वाली कीम विञाए। हे मालिक, जिन महिनत कई आहे, जिन रंधा रोड़िया आहिनि, जिन जबल झाॻिया आहिनि, उन्हनि जे पोहरीअ खे न विञाए। उन्हनि जी महिनत खे सजायो कर, सो मूं थोरो लाइ जीअं जीअरे मिलां जत खे। सो मूं ते इहो थोरो कर, मरी झुरी जी मरी हिन जहान न त हुन जहान में बि आऊं मिलंदसि वरी बि पंहिंजे उन होत खे। सो मूं ते थोरो रुॻो इहो कर जो मूं जबल झाॻिया आहिनि, मूं एॾी मथामारी कई आहे त मूंखे जीअरे इज़त पसाए। शागिर्द साथियो, हिन बैत में पैगाम इहो ई आहे त पंहिंजी मंज़िल सां ॾिसो केॾी कमिटमेंट आहे। यानी अवल आख़िर आह हलण मुंहिंजो हो तॾे, आऊं जीअरो हुजां न हुजां, पर असांजी मंज़िल इनक़लाब आहे। असांजी मंज़िल उहो सिज आहे जेको चङाइनि सां भरपूर हूंदो, जेको असांजे वतन जे लाइ हिकिड़ो आसूदो सुबुह खणी ईंदो। मतिलबु आऊं हुजां या न हुजां इहो ईअं ई थियणो आहे, पर आऊं जेका महिनत करियां थो सो मूं ते ए मालिक थोरो इहो कर जो मुंहिंजी ज़िंदगी में ई आऊं उहो सुबुह ॾिसी सघां, आऊं उहा मंज़िल माणे सघां। पर जे न बि माणे सघां तॾहिं बि पहिरीं जेका सिट आहे सा वॾी माना वारी आहे। अवल आख़िर आह हलण मुंहिंजो हो तॾे, आऊं हुजां न हुजां मरी बि मूंखे मिलणो पंहिंजे महबूब सां आहे। मुंहिंजो मक़सदु मुंहिंजी मंज़िल आहे हक़ ऐं सच जी फतह, ग़रीबनि जी सुबुह, मुंहिंजे वतन जी हक़ीक़ी आज़ादीअ जो सिज। शागिर्द साथियो, असांखे उमेदु आहे त लतीफ़ जो पैगाम तव्हां ताईं पहुतो हूंदो ऐं तव्हां बि पंहिंजी मंज़िल सां ईअं ई नातो जोड़ींदो जीअं ससुई पुन्नुअ सां पेच पातो हो। सदाईं जे लाइ जिए लतीफ़।